अस्सलाम हाल मदद अॼुकल्ह त मां मस्जिद ते क़ुर शरीफ़ ते राति ॾींहुं निंड पितल में छोकिरी काॾे सुई हिकु ॾींहुं रमज़ान में ॾींहुं गुज़राए ईद ॿिए रीति कंहिं शेरमान साहब ते कामरान साहब हासिफ़ साहब धिके ते तर्क थिया क़ुर में मस्जिद पायां पते थींदी ऐं साहब खे होड़ी थी वञ बहु शेरमान साहब बाक़ी बि ॾिठे ॿाल आया आहे धिके देने वाला हासिफ़ साहब कामरान साहब अहमद अली बाज़ू खान बंदे क़ुर में मस्जिद इन पायां पते थी ऐं पाण शेर मोहम्मद जी छोकिरी ऐं हासिफ़ साहब जी छोकिरी गर्क करे थी बचे समाज नंढे गुमगार करे थी हाकम साहब सुणा तूं हक़ करे थी अला साईं हाकम साहब जो तके आहे ते हाकम साहब जो जिलानी जे रोज़े ते क़ुर इन छोकिरा मोकिरा गर्क करे थी इन बंगले बंगले बढ़िया बढ़िया गर्क करे थी मारे ते कुझु सुई का ऑपरेशन ते लकासी आहे घुरिया इन करे साईं तो दे करे कुते हासिफ़ ऐं शरीफ़ साहब जो पुटु क़ुर